हिकिड़े लम्हे लाइ तसवर कयो त तव्हां कंहिं जॻह ते बीठा आहियो, साम्हूं हिकु वॾो जबल आहे ऐं उन जबल ते हिकिड़ो शख़्स अची चवे थो, जीअं उहो लफ़्ज़ चवे थो त हू जबल ॿिनि हिसनि में विराइजी थो वञे ऐं अंदरि में ॾाढो खज़ानो, सोन, जेवरात ऐं हीरा पिया आहिनि। ऐं ॿी तरफ़ तव्हां हिकिड़ी गार में आहियो ऐं हुते तव्हांखे हिकिड़ो चिराग मिले थो जंहिंखे रगड़ण सां हिकु वॾो जिन निकिरे थो ऐं उहो तव्हांखे चवे थो, जी मुंहिंजा आका, मां तव्हां लाइ छा करे सघां थो। इहे कहाणियूं ॾिसण ऐं ॿुधण में केॾियूं न ख़ूबसूरत आहिनि। अवां मां केतिरा ई नौजवान आहिनि जिन 12 खां 16 साल पढ़ाई कई, लखे रुपया फीसूं ॾिनियूं ऐं जॾहिं डिग्री हथ में आई त 50,000 जी नौकरी बि ॾियण लाइ कोई तयारु न आहे ऐं राति जो ख्वाब ॾिसंदा आहिनि त अहिड़ो कोई जबल मिली वञे या अहिड़ो कोई चिराग मिली वञे। ऐं मथां घर वारनि जो प्रेशर ऐं मिट माइटनि जा ताना जेके नौजवान खे इलाही परेशान करे छॾींदा आहिनि। सलाम सिंध, मां आहियां तव्हांजो आरिफ हुसैन। अॼु मां तव्हांखे का कहाणी ॿुधाइण न आयो आहियां। अॼु मां तव्हां सां उहा हक़ीक़त बयानु कंदुसि जेको सिंध जे हर नौजवान जे मथां गुज़रे थी पई। जेकॾहिं अव्हां बि बेरोज़गारी खां परेशान आहियो त ही 3 मिंट अव्हां जी ज़िंदगी बदिलाए छॾींदा। असांखे नंढपिण खां सम्झायो वियो त सुठो पढ़ो, सुठा नंबर खणो त सुठी नौकरी मिलंदी, पर असांखे कंहिं कोन ॿुधायो त नौकरियूं अॼुकल्ह मार्केट में रहियूं ई कान। सेकंड ईयर किया हुआ है और ये मेरे पास मुलाजिम है, झाड़ू लगाता है। अॼु जो वक़्तु डिग्री जो न आहे, स्किल जो, हुनर जो आहे। हिकु पासे उहो नौजवान आहे जंहिं वटि IT ऐं MBA जी वॾियूं वॾियूं डिग्रियूं आहिनि ऐं ॿिए पासे उहो अनपढ़ आहे जंहिं वटि स्किल, जंहिं वटि हुनर आहे, जेको एडिटिंग करे थो, जेको राइटिंग करे थो, जेको यूट्यूब ठाहे थो, जेको मोबाइल जो सही इस्तेमालु करे लखे रुपया कमाए थो। हिन में ग़लती नौजवान जी न आहे, इहा सॼी ग़लती सिस्टम जी आहे। अॼु जे दौर में बि दुनिया एॾी फास्ट थी वई आहे, असां अॼु बि 20 साल पुराणी तालीम में मसरूफ़ आहियूं। का नई टेक्नोलॉजी कोन्हे जंहिं मां नौजवान खे मदद मिली सघे या कुझु फन सिखी सघे। दोस्तो, घर जे ताननि ऐं मिट माइटनि जे ताननि खे पंहिंजी ताक़त बणायो, कुझु अहिड़ो करे ॾेखारियो जो उहे ॾिसंदा रहनि। जॾहिं घर वारा अव्हांखे चवनि त कुझु कयो त उन्हनि सां विड़ो न, बल्कि कुझु करे ॾेखारियो। अव्हांजा घर वारा हक़ ते आहिनि छो त उन्हनि खे परवाह आहे तव्हांजी मुस्तक़बिल जी, तव्हांजी ज़िंदगी जी। सरकारी नौकरी जी चक्कर में तव्हां केतिरा ई साल ज़ाया करे छॾिया हूंदा। फारिग टाइम में तव्हां पंहिंजो वक़्तु ज़ाया कयो था सोशल मीडिया, टिकटॉक, फेसबुक या यूट्यूब। बजाए इहो वक़्तु ज़ाया करण जे लाइ तव्हां हिते कुझु सिखो, कोई हुनर सिखो, कोई स्क्रिप्ट लिखणु सिखो या वीडियो ठाहिणु सिखो या वरी फ्रीलांसिंग ते कमु करण जो तरीक़ो सिखो। इहे कमु तव्हांखे ज़िंदगी में कॾहिं बि परेशान थियणु कोन छॾींदा। मूं वटि कोई प्रोफेशनल डिग्री कोन्हे, न ई मूं वटि बि का स्किल आहे। मूं वटि इहा स्किल हुई जेका मां वीडियो ठाहे सघां थो। हीअ वीडियो मुंहिंजी ॿी वीडियो आहे जेका मां तव्हांजे लाइ ठाहियां थो। हीअ चैनल मां तव्हांजे लाइ ठाहियो आहे त मुंहिंजी कोशिशि आहे मां तव्हांखे कुझु सेखारे सघां। जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी वीडियोज़ पसंदि अचनि थियूं त मुंहिंजी वीडियो खे लाइक ज़रूरु कजो। बजाए वक़्तु ज़ाया करण जे अवी महिनत कयो, कोशिशि कयो। ही टेक्नोलॉजी एॾी फास्ट थी वई आहे जो हर शइ ऑनलाइन थिए थी। तव्हां हिकिड़ी वेबसाइट ठाहिणु सिखो, वेबसाइट ते को प्रोडक्ट सेल करणु सिखो ऐं सोशल मीडिया ते अची हुनजी मार्केटिंग कयो, हुनजी पब्लिसिटी कयो त ज़रूरु तव्हां कामयाबु थींदो। बजाए डिग्री हथ में खणी दर दर भटकण जे तव्हां पंहिंजो कारोबार शुरू कयो, पंहिंजी मोबाइल जो सही इस्तेमालु कयो ऐं अॼु ई कुझु न कुझु यूट्यूब ते वञी सिखो, सिखी करे उहो इस्तेमालु कयो। इंशाल्लाह कुझु वक़्तु ॾुखियो ज़रूरु गुज़रंदो, लेकिन तव्हां कामयाबु ज़रूरु थींदो। अगरि मुंहिंजी हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु करे छॾिजो ऐं मुंहिंजे फेसबुक पेज खे फॉलो करे छॾिजो। पंहिंजो ख़्यालु रखिजो। सिंध सलामत, साथ सलामत। अल्लाह भाई।